सेवन मां के खबर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन भरिसां एशिया जे वॾे में वॾी मंछर ढंढ जी कंधीअ ते क़ाइम ॻोठ शाह हसन दरगाह सैदो मतन शाह बुखारी जे 3 रोज़ा उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह जे गादी नशीन सैद आसिफ अली शाह बुखारी तरफ़ां ॾिनल दावत में शिरकत लाइ सेठ बशीर अहमद भंज जी अॻुवाणीअ में संदसि पिरीं प्यारनि दोस्तनि मुअज़्ज़िज़ महिमाननि सरदार ग़ुलाम नबी मरी, रईस अला बख्श भंजो, रईस बहार खान मरी, रईस अलादाद ओठो, वॾेरो पठान खान ओठो, रईस मीरल खान लुंड ऐं साईं अयाज़ अली उमरानी जिन शिरकत कई। उन मौक़े ते साईं सैद आसिफ अली शाह बुखारी तरफ़ां हिन मेले में परे खां आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जो शानदार इस्तक़बाल कयो ऐं मुअज़्ज़िज़ महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़ती सूखड़ी सिंधी अजरक जा तोहफ़ा पेश कया। आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि तरफ़ां दरगाह सैद मतन शाह बुखारी जी मज़ार ते चादर चाढ़े मुल्क ऐं क़ौम जे सलामतीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। दरगाह जे गादी नशीन सैद आसिफ अली शाह बुखारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीर मतन शाह बुखारी जो मंशूर किनारे ते मेलो लॻंदो, तमामु तारीख़ी मेलो थींदो आहे जंहिंमें अक़ीदतमंद ईंदा आहिनि, मुरीद ख़ादम जेके वेंदा आहिनि। अॼु मेले जी पहिरीं धमाल हुई जंहिंजा महिमान ग्रामी असांजा दोस्त सरदार ग़ुलाम नबी खान मरी साहिबु, रेस नियाज़ हुसैन जदोई साहिबु, चेयरमैन असांजो भाउ रेस बहार खान मरी साहिबु ऐं सरदार अला बख्श बंड खान, साईं अयाज़ अली उमरानी साहिबु दोस्त आया आहिनि। मंशूर असांजो इलाइक़ो हुयो ज़रख़ेज़ मंशूर जे करे, हिन इलाइक़े में आबाद तारीख़ी ॻोठ आहे। नवाब शाह साईं जन जी दावत ते आयासीं। हिन दरगाह खां असांजो गुज़र थींदो हो, काफ़ी वक़्तु वठी ॾिसंदासीं। साईं मतन शाह बुखारी जो मशहूरु दरगाह आहे, पुराणी आहे। कंहिं टाइम असां ईंदासीं त असां तमामु पहुच ॾिठी मंशूर जी। मंशूर ते ॿ लाटियूं असांखे पवंदियूं हुयूं, पर कुदरती वसीलनि बहार खान मरी, चेयरमैन यूनियन काउंसिल मिर्ज़ाबाग 8 काज़ी अमन, तालका काज़ी अमन, डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद। अवल त पहिरियां मां इहो चवंदुसि त जेके बि अहले दिल इंसान आहिनि उन्हनि खे बुज़ुर्गनि, पीरनि, सैदनि, वलीअनि ऐं शहीदनि जे दरगाहनि ते वञी कुल शरीफ़ पढ़ण सां अहले दिल इंसाननि खे दिली सुकून मिलंदो आहे। जेको असांखे अॼु मिलियो, हूअं बि असां बुज़ुर्ग